कुनरी पुलिस पारा नींगर समेत 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां MP5 राइफल 2 मोटरसाइकिलूं ऐं गोलियूं हथ करण जी दावा 2 जवाबदार फरार थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर प्रदीप कुमार मूजिबि पुलिस पारां दरगाह मिस्री शाह वटां 3 जवाबदार अब्दुल मजीद ख़ासखेली, गुलाम हुसैन ख़ासखेली ऐं 15 वरियनि जे नींगर साजिद बलोच खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदारनि जे कब्ज़े मां राइफल, गोलियूं ऐं 2 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि, जॾहिं त 2 जवाबदार दीन मोहम्मद बलोच ऐं ज़मान ख़ासखेली फरार थियण में कामयाब थी विया। पुलिस मूजिबि जवाबदार ॾोह जे इरादे सां मिस्री शाह रोड ते बीठा हुआ। गश्त दौरान कार्रवाई कई आहे। हुन गिरफ़्तार नींगर साजिद बलोच जी अमड़ बिल्किस बलोच सहाफ़ी नालो दाहीं ते ॿुधायो त पुलिस संदसि घर ते छापो हणी घर जो सामान ऐं मोटरसाइकिल खणी नींगर खे गिरफ़्तार करे वई। बाद में मिस्री शाह वटां कूड़ी कार्रवाई ॾेखारे ज़ुल्म कयो आहे, इंसाफ़ कयो वञे। गिरफ़्तार ऐं फरार थियल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। खेनि रिमांड लाइ सिविल कोर्ट में पेश कयो वियो। अदालत पुलिस जे रिमांड जी इस्तदा रद्द कंदे जवाबदारनि खे जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो।